हवा खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है कराची में सिंध में ओमिक्रॉन जा 30 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरन जो अंग 307 थी वियो है। ख़बर मां सां शेयर कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है 3 खां 5 जनवरी ताईं 37 टेस्टूं कयूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त 37 केसनि में 30 ओमिक्रॉन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। अवाम कोरोना खां बचाव लाइ हर सूरत में एहतियात करे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदालू। सिंध में ओमिक्रॉन जा 30 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची में गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ओमिक्रॉन जे नाले सां हिकिड़ो स्टेटमेंट जारी कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त गुज़िरियल 3 खां 5 जनवरी जे अरसे दौरान 37 टेस्ट कया विया आहिनि, जिन मां 37 नमूननि मां 30 केसिस ओमिक्रॉन जा ज़ाहिर थिया आहिनि ऐं 2 ॾींहनि जे अरसे में मजमूई तौर ते 81% ओमिक्रॉन मुसबत आयो आहे समूरी सिंध में। वॾे वज़ीर जो चवणु आहे त नए 630 केसिस मां सिंध में ओमिक्रॉन जो तादाद जेको आहे हींअर ओमिक्रॉन खां मुतासिर मरीज़नि जो 307 ताईं पहुची चुको आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम ख़ासि तौर ते एहतियात करे बाज़ारनि में ऑफिसुनि में अवामी हंधनि ते मास्क ज़रूरु पहिरियो वञे, सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे जीअं हिन सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघिजे। जी जी, महिरबानी वांजी आगाह करण लाइ।